मलिर मां सैयद सलेमान शाह अवामी प्रेस क्लब मलिर तरफ़ा सीनियर महागीर अॻवान अब्दुल मजीद मोटाणी जे मान में हिकु शाम अब्दुल मजीद मोटाणी जे नां जे उनवान हेठि तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में सियासी ऐं समाजी अॻवाननि, महागीर बिरादरी ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। तक़रीब दौरान अब्दुल मजीद मोटाणी खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। महागीरनि जे हक़नि लाइ संदुनि डिघी जदोजहद जी मञता तौरु खेनि लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड पिणु ॾिनो वियो। इन मौक़े ते सैयद खुदा ॾिनो शाह, फातिमा मजीद, नज़ीर भुट्टो, यूनिस ख़ासकेली, गुलाम नबी मंगसी ऐं सजाद अली शाह ख़िताब कंदे चयो त अब्दुल मजीद मोटाणी पंहिंजी सॼी ज़िंदगी महागीर बिरादरी जे हक़नि लाइ वक़्फ़ करे छॾी आहे। पंहिंजे ख़िताब में अब्दुल मजीद मोटाणी चयो त हू अॻिते बि महागीरनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी रखंदो ऐं महागीर बिरादरी जे मसइलनि ते हल लाइ गॾियल जदोजहद जी ज़रूरत आहे।